मुझा मानवाना सीनियर उस्ताद साहिबान ताईं इरशाद साईं ज़ाहिद साईं मोहम्मद अयूब ॿिया जेके बि पिंडाल में आयल उस्ताद साहिबान पेरेंट शागिर्द साथियों आस पास जा जेके दोस्त आया आहिनि सभिनी खे अस्सलाम वालेकुम। साथियों ख़ासि करे पेरेंट उन्हनि खां मुखातिब आहियां त तव्हां पंहिंजे नंढड़नि जी जेका परफॉर्मेंस हिन नंढड़े मेड़ाके में ॾिसी रहिया आहियो, यकीनन उहे पेरेंट्स जेके साईं मुकेश जे बकौल त जेके बेफार्म न पिया ठाराइनि, जेके इंट्रस्टेड कोन पिया वठनि पंहिंजे ॿारनि खे, ऐं पोइ बि आऊं ज़ेर तइलीम मुसलसल उनखे जारी ॾियनि पिया, बल्कि उन्हनि खे जेको सो अवार्ड सां बि पोइ नवाज़ियो थियनि ऐं उन्हनि खे जज़्बे ॾींदुसि। ऐं उन्हनि पेरेंट खे आउं चवंदुसि त तव्हां अॼु ज़रूरु तव्हांजो ज़मीर तव्हांजो ज़हन तव्हां सां मलामत कंदो। हिननि अहिड़े शानदार प्रोग्राम में नंढड़नि जेको आहे सो ॿारनि जी परफॉर्मेंस ॾिसी त अॼु जेको आहे सो साईं इरशाद लिगारी जूं नंढड़ियूं ॿारड़ियूं हेॾियूं ज़बरदस्त परफॉर्मेंस कनि पियूं, उर्दू में स्पीच कनि पियूं। सलाम हुजे उनखे, छो न आऊं जेको आहे सो पंजनि ॿारनि खे अॼु खां पोइ बेफार्म ठाराए ऐं उन्हनि खे मोकिलियां ऐं पढ़ायां, ऐं जंहिं साल आऊं पोइ ॾिसां त मुंहिंजा ॿार हिते जेको आहे सो परफॉर्मेंस कनि। अहिड़े तरीक़े सां काफ़ी जेको आहे सो हिते जी जेको आहे सो कोली भीड़ जेका पुठिते पियल तक़रीबन असांजी कम्यूनिटी आहे, उन्हनि जा ॿार तव्हां हिते ॾिठा हूंदा, ज़बरदस्त नमूने उन्हनि स्पीच कई, परफॉर्मेंस कयूं। इहो छा आहे? इहो हिननि जी महिनत आहे, इहो तइलीम आहे। तव्हां अगरि चाहियो पंहिंजनि ॿारनि खे एतिरो टैलेंट आणियूं ऐं असां पंहिंजे ॿारनि मां इहे ख्वाब हासिल करियूं, असां चाहियूं त इन स्टेज ते इहे ॿार ॻाल्हाइनि, असां चाहियूं त असांजा ॿार डॉक्टर थियनि, असां चाहियूं असांजा ॿार इंजीनियर थियनि, प्रोफेसर थियनि, कमीशन पास कनि, AC थियनि, DC थियनि। बिल्कुलु मुमकिन आहे, बिल्कुलु मुमकिन आहे। तॾहिं मुमकिन आहे जेकॾहिं तव्हां उन ॿारनि खे छॾींदा ऐं पढ़ाईंदा, उन्हनि ॿारनि ते गौर करियो, उन्हनि ॿारनि लाइ टाइम कढो। जेतिरो टाइम तव्हां पंहिंजे अटे खुटण लाइ करियो था, जेतिरो टाइम तव्हां पंहिंजे घर में खंडु जा खुटे थी उन लाइ कढो था, ओतिरो टाइम पंहिंजे बचनि लाइ कढो, ओतिरो टाइम पंहिंजे बचनि जी पढ़ाई लाइ कढो। यकीनन तव्हांजा ख्वाब साबिया थींदा। तव्हांजा इहे जेके ॾिसो पिया वॾनि लैंड क्रूज़र गाॾियुनि में, वॾनि प्रोटोकॉल में जेके हलनि पिया, ज़रूरु उहे बि कंहिं माउ पीउ जा औलाद आहिनि। तव्हां अगरि चाहियो था असांजो औलाद बि इन लैंड क्रूज़र गाॾी में वेठल हुजे, अॻियां पुलिस जी मोबाइल, पोयां पुलिस जी मोबाइल, ऐं ज़बरदस्त नमूने DC थी वञे ऑफिस में वेहे ऐं उन सां मुलाक़ात लाइ बि टाइम वरितो वञे, यकीनन तव्हांजो नंढड़ो ॿार बि पाण एॾो थी सघे थो। पर शर्त इहो तव्हांखे टाइम कढणो पवंदो, तव्हांखे उन ॿार लाइ टाइम ॾियणो पवंदो। तव्हां उन ॿार खे पढ़ाईंदा, तव्हां उन ते महिनत कंदा, तव्हां उन खां पुछा कंदा त पुट जी स्कूल ते विया आहियो, तव्हांखे मिस पढ़ायो या न। इहो सुवाल ई हिकिड़ो ख़तरनाक आहे। इहो सुवाल ई तव्हांजे ॿार खे लोॾींदो, उहो सुवाल ई अची मिस सां कंदो, उहो सुवाल ई अची मुकेश ताईं पहुचंदो, ऐं उहो सुवाल ई तव्हांजे ॿार खे बाक़ाइदे हिकिड़ो महिमार बणाईंदो, उहो सुवाल ई तव्हांजे ॿार खे DC बणाईंदो बाक़ाइदे। सिर्फ़ु आऊं तव्हांखे चवंदो उहे पेरेंट जेके पढ़िया लिखिया कोन आहिनि, उहे सिर्फ़ु एतिरो पुछनि पंहिंजनि ॿारनि खां त पुट अॼु स्कूल में अॼु तोखे छा छा मिलियो। सिर्फ़ु उहो पुटु चवंदो बाबा मूंखे अॼु सबक़ु कोन मिलियो, यकीनन उहो पेरेंट इन तलाश में हूंदो त मूंखे साईं मुकेश किथे मिले, ऐं चवां यार मुंहिंजे पुट खे सबक़ु कोन थो मिले। एतिरो रुगो घटि में घटि करियो, तॾहिं बि यकीन कंदो। उहो मिसाल आहे न हिकिड़ो त माना अगरि असां पंहिंजे मुल्क सॼे खे साफ़ सुथरो रखूं, इहो मुमकिन आहे। सॼे शहर खे साफ़ सुथरो रखूं, उहो मुमकिन आहे। उहो मुमकिन कीअं आहे? असां सिर्फ़ु हिकिड़ो कमु करियूं, असां पंहिंजे घर जी घटी साफ़ करियूं। हर को पंहिंजे घर जी घटी साफ़ करे, इरशाद पंहिंजे घर जी घटी साफ़ करे, इरफान पंहिंजे घर जी घटी साफ़ करे, आऊं पंहिंजे घर जी घटी साफ़ करियां, ईअं सॼो शहर पंहिंजे घटी साफ़ करे। ईअं सभु पेरेंट पंहिंजनि बचनि खां सुवाल करियो। ईअं हर पेरेंट, हर कोली, हर भील, हर लिगारी, हर खासकेली, हर कम्यूनिटी जेको आस पास में रहनि पिया, असांजा सिंधी भाउर आहिनि, हर पंहिंजे बचनि खां तव्हां इहो सुवाल करियो
हर बच्चे के जो पढ़ाई जॾो आहे उनखे तव्हां स्कूल छॾो। यकीनन हर घर मां हर फर्द नौकरी जो सुठो ऑफिसर थी साबित थी ॾेखारींदो तव्हांखे ऐं तव्हां सुठा वालदेन थी ॾेखारींदा। तव्हां फ़ख्र सां चवंदा कंहिं बि दावत ते कंहिं बि प्रोग्राम ते वेठा हूंदा त फ़ख्र सां चवंदा त मुंहिंजो पुटु हींअर कमीशन जो इम्तिहान पास करे आयो आहे। हीअं गलो करे बाक़ाइदे ॻाल्हाईंदा जी डॉक्टर लालजी थो ॻाल्हाए। सलाम आहे डॉक्टर लालजी के। राजा बाक़ाइदे उन्हनि खे करे ॾेखारियो आहे, कमीशन पास करे ॾेखारी आहे। हिन ॾुतरियल इलाइक़े में जंहिंमें पाणी न हुजे, सॼी ज़िंदगी असां पाणी रोडनि ते वेही पाणी न